कलकंठ कठोरा हंस ही बक दादुर चातक हंस बक दादुर चातक हंसहि मलिन खल बेमल बत कहि हंसहि मलिन खल बेमल बत कहि खल परिहास होई हित मोरा काक कहि कलकंठ कठोरा काक कहि कलकंठ कठोरा। बोल सियावर रामचंद्र भगवान की जय। प्यारी साथ संगत तव्हां सभिनीनि जो स्वागत आहे श्री रामचरितमानस जे हिन सत्संग में सिंधीअ में गोस्वामी तुलसीदास विरचित श्री रामचरितमानस तंहिं ते सत्संग हली रहियो आहे। ग्रंथ लिखण शुरू थी वियो ऐं वंदना उस्तति प्रकरण हली रहियो आहे। कल्ह टियों ॾींहं असां ॿुधोसीं भाग छोट अभिलाष बड़ करो एक विश्वास पे हैं सुख सुन सुजन सब खल करहीं उपहास। तुलसीदास इहो चयो कि मुंहिंजो भाग त ॾाढो नंढो आहे, मुंहिंजो भाग कोई ऊंचो कान्हे, पर तॾहिं बि मूंखे विश्वास आहे कि जेके सज्जन सुठा माण्हू आहिनि उन्हनि खे ॾाढो सुठो लॻंदो इहो ॿुधी करे कि मां रामचरितमानस लिखी रहियो आहियां। ऐं जेके खल आहिनि उहे मुंहिंजो मज़ाक उॾाईंदा, खिलंदा मूं ते। हेॾो उन्हनि जी वंदना कई, उन्हनि जी उस्तति कई, उन्हनि खे चयो बि भाई कृपा कजो त ॿियो कुझु न मिलंदनि त हाणे मज़ाक उॾाईंदा। तुलसीदास चए थो मूंखे ख़बर आहे। पोइ हाणे अॻिते अचे थो कि खल परिहास होई हित मोरा दुष्टनि जे खिलण सां बि मुंहिंजो भलो ई थींदो। इहा हिकु सुठी ॻाल्हि मिली वई ॿुधण लाइ। छा तव्हां सां कॾहिं ईअं थियो आहे कि कोई तव्हां ते खिलियो हुजे ऐं उहो हुजे दुष्ट, खल ग़लति ख़ुदि हुजे, पर तव्हांखे ईअं मज़ाक उॾाए इग्नोर करे नंढो सम्झी ऐं वरी ॿ टे ॼणा पाण जहिड़ा बि जोड़े उहे सभु मिली करे मज़ाक उॾाइनि त हूअं त बुरो लॻे न। त
तुलसीदास चए थो उन में भलो सम्झो, ॾाढो वॾो हित सम्झो। दुष्ट अगरि तव्हांजी बुराई कई आहे, दुष्ट अगरि तव्हांजो मज़ाक उॾायो आहे, त इहो ॾाढो वॾो प्रमाण आहे कि तव्हां सज्जन आहियो। दुष्ट सज्जन जी त बुराई कंदा आहिनि, दुष्ट दुष्ट जी कॾहिं बुराई न कंदो अथव, टेड़ो टेड़े सां कोन उलझंदो अथव। अॼु ॾींहं ताईं दुष्टनि संतनि जी त बुराई कई आहे, हंसी उॾाई आहे, मज़ाक उॾायो आहे, इहो ई प्रमाण मिली वेंदो आहे कि कंहिं तव्हांजो नुक़सानु कयो, मज़ाक उॾायो, तव्हांजी बुराई कई, पर उहो आहे ख़ुदि दुष्ट खल, त इहो हिकु प्रमाण आहे। उन्हनि जो रस इन में ई आहे कि कंहिं सुठे माण्हूअ खे असां किरायूं। दुष्ट माण्हू दुष्ट जी बुराई करे थोरी रस पाए सघंदो, उहो त आहे ई, ऐं पाण बि ओड़ो ई आहे। त दुष्ट माण्हू सज्जन माण्हूअ जी बुराई करे उनखे किराइण जी इन लाइ कोशिशि कंदो ताकी ॿई बराबरि थी वञूं। खल त किरियल आहे ई, उनखे बि ख़बर आहे, सभिनि खे ख़बर आहे, त ही पंहिंजा गुण ॿुधाइण जे बजाए सुठे जूं बुरायूं ॿुधाईंदो ताकी लेवल ठही वञे। त हिकु ॻाल्हि त पकी आहे कि अगरि दुष्ट माण्हू असांजो मज़ाक थो उॾाए त सम्झो कुझु आहे। हाणे जीअं विपक्षी, जीअं पंहिंजे देश में असां रहूं था, हिंदुस्तान में असांजो बि अधिकार आहे पंहिंजी राय रखण जो। त पंहिंजे देश में जीअं प्रधानमंत्रीअ जो रस्तो रोकियो वियो, अच्छा रस्तो रोके करे वरी उनजी रैली स्थगित थी वई, त उनजो मज़ाक उॾायो वियो, उहो त हली वियो वापसि। त छो लॻा पिया आहिनि उनजे पुठियां? बसि इहो ई कारण आहे कि पंहिंजा त गुण आहिनि कोन, असां पंहिंजी कहिड़ी उपलब्धि ॿुधायूं। विपक्षी पार्टियूं सपा बसपा भई पंहिंजो कुझु कयो कोन्हे अहिड़ो, हिन जहिड़ो कुझु वॾो कमु त कयो कान्हे, त हाणे हिकु कमु कर, इन खे किराए, इन जो मज़ाक उॾाए, त पोइ लेवल ठही वेंदो। पोइ जॾहिं ॿई बराबरि हूंदासीं त पोइ जीतण जा चांस थी वेंदा असांजा बि। हींअर त हुनजो ई चांस पलड़ो भारी आहे। त दुष्ट वटि इहो ई हथियार हूंदो आहे, किराइण जो। जलेबियुनि छा कयो? जलेबियुनि सुठनि सुठनि जी बुराई करे पहिरीं लेवल बराबरि कयनि, पोइ वरी इहो ॿुधाइनि कि असां ऊचा आहियूं। त अगरि जीवन में ईअं थिए, तव्हांजी आलोचना थिए, मज़ाक उॾे, चार ॼणा मिली करे मज़ाक उॾाइनि, पहिरीं उन्हनि जो स्तर ॾिसिजो, लेवल ॾिसिजो। लेवल 100% किरियल ई हूंदो उन्हनि जो, पोइ ख़ुशि थीजो कि मतिलबु मूं में कुझु आहे, ही मूंखे किराइण जो कनि पिया था, माना मूं में कुझु सुठाई आहे। काक कहीं कल कंठ कठोरा, जेको कांव आहे न, उहो कोयल खे चवंदो आहे कि हिन जो जेको कंठ आहे न कठोर आहे, इहे कठोर आहे, जबकि उहो मधुर कंठ वारी हूंदी आहे कोयल। काक कहीं कल कंठ कठोरा, हाणे कोयल त मधुर ॻाल्हाईंदी आहे ऐं कांव कठोर ॻाल्हाईंदो आहे, कर्कश। आहिनि ॿई कारा, हिक ई जात जा। त कांव बर्दाश्त न करे सघंदो आहे, त उहो इन ई प्रचार में लॻो पियो हूंदो आहे कि कोयल कठोर आहे। ऐं जॾहिं हिक ई ॻाल्हि ॾाढा दफ़ा चई वेंदी आहे त ॿुधण वारो भ्रमित थी वेंदो आहे। कांव अगरि 10 दफ़ा चए कि कोयल कठोर आहे, कोयल बि कठोर आहे, त पोइ मञी वेंदो आहे मञण वारो। पर कोयल जो बि हिकु स्वभाव अथव,
कोयल पंहिंजा अंडा किथे रखंदी आहे? कांव जे घोंसले में। कांव जा अंडा किराए करे पंहिंजा अंडा उन में रखंदी आहे ऐं कांव उन्हनि खे पंहिंजो सम्झी करे बढ़िया प्यार सां पालींदो आहे। पोइ बदिले में ॾिसो, हिन जो मतिलबु आहे कि सुठो माण्हू बि कॾहिं कॾहिं अननीति कंदो आहे, कॾहिं कॾहिं धर्म बचाइण जे लाइ, पंहिंजी रक्षा लाइ, पंहिंजे सिद्धांत जी रक्षा लाइ। त पोइ जॾहिं कांव उन जी बुराई कंदो आहे कोयल जी, त कोयल चवंदी आहे हल हिसाब बराबरि थियो, मां बि कुझु अननीति कई हुई धर्म बचाइण लाइ, तव्हां जहिड़नि दुष्टनि जी बुराई कुझु बि कयो, तूं मुंहिंजी उन बदिरां बुराई थो करीं त हिसाब बराबरि थियो। तुलसीदास हिते ज़िक्र इन करे थो करे कि मां जेको रामायण लिखी रहियो आहियां, इन में जेके खल दुष्ट आहिनि न, उहे मुंहिंजो मज़ाक उॾाईंदा, चवंदा कि कहिड़ी भाषा लिखी अथई, हिन खे संस्कृत त ईंदी ई कान्हे, जीअं जलेबी चवनि कि ॿावनि वटि कहिड़ो सत्संग आहे, न ऊंची वाणी, खिल खिली करे चवनि, टिकाणे में गई थी क्या, बाजे धुकड़, घंट घड़ियाल। हमारे शब्द देखो, शब्द सुने हैं कभी, कितने ऊंचे अक्षर हैं हमारे, ब्रह्म, निराकार, साकार, आत्मा, परमात्मा, देखें इतने ऊंचे शब्द कहीं, और टिकाणों में बस वही भजन गुरुअ जो। तीअं ई तुलसीदास चए थो, जेके पाण खे वॾो संस्कृत जो विद्वान सम्झंदा आहिनि, उहे चवंदा इहे कहिड़ी भाषा में रामायण लिखियो अथई, देहाती भाषा, प्राकृत भाषा चयो वियो आहे हिनखे। प्राकृत भाषा सम्झंदा आहियो, जेका सामान्य ॿोली, बोलचाल जी सामान्य ॿोली जेका हुजे, शास्त्रनि में सामान्य ॿोली लिखी थोरी सघिबी आहे, जीअं व्यवहार में ॻाल्हाईंदा आहियूं, उन में ग्रंथ जी रचना करणु त मज़ाक त वॾंदो ई। ये गांव जी भाषा आहे, हिंदी गांव जी, ग्रामीण भाषा ऐं प्राकृत भाषा, पर उहा ई भाषा में लिखियल रामायण वॾो कमु करे रहियो आहे। गांव गांव में पहुची वियो राम, इन रामचरितमानस खां पोइ, इहा ई देहाती भाषा। इहो जलेबियुनि जे लाइ बि मैसेज आहे कि तव्हां व्यवहार में कुझु ॿी भाषा ॻाल्हाईंदा आहियो ऐं सत्संग में ऊंची भाषा ॻाल्हाईंदा आहियो, त नतीजो कुझु बि कोन पियो थो निकिरे। ऐं जेको सरल भाषा में सत्संग में बि व्यवहारिक भाषा इस्तेमालु पियो थो करे, उते कुझु रिजल्ट निकिरे पियो थो, व्यवहारिक सरल। मां बाबा खे चयो कि तव्हां मूंखे थोरो ॻाल्हाइणु सेखारियो, पहिरीं बाजो त सेखारियनि, पोइ ॻाइण बि, पर तबलो उन खां पहिरीं तबलो। त मां चयोमांनि ॻाल्हाइण त शुरू कयां प्रवचन, त चऊं ॻाल्हाईं त तो, बसि ॻाल्हाईं त पियो थो, बसि ईअं त ॻाल्हाइणो आहे। त बसि मां हुन ॾींहं खां ॻाल्हायां ई पियो थो, जीअं हूअं ॻाल्हाइणो आहे तीअं हिते बि ॻाल्हाइणो आहे। ईअं थोरी कि सत्संग जे बिना मां सामान्य ॻाल्हायां, कहिड़े किथे हुईं, छा पई करीं, ऐं हिते अची करे मां गंभीर थी करे संस्कृत जा अहिड़ियूं ॻाल्हियूं चवां ऐं दादागिरीअ सां तव्हांखे दड़का ॾियां, ऐं छोटे लोग चई करे अञा सुम्हारे छॾियां, त छा इहा रिच भाषा थी वई? न, असांखे खपे प्राकृतिक भाषा, जंहिंमें असां ॻाल्हाए सघूं, सम्झी सघूं, ऐं इन लाइ खपे हिमत। हूअ त ढकिजी ईंदी आहे, कंहिंखे सम्झ में ईंदो ई कान्हे, छा चयईं छा न चयईं, त उहो त सवलो आहे धुका हणणु, पर खोले करे ॻाल्हाइणु,
आहे सरल, पर सरल ई त ॾुखियो आहे ॾाढो। त तुलसीदास चए थो इन में मज़ाक उॾंदो कि हिन जी अञा वाणी मूंखे चए निकिरे। जलेबी महाराज भाई भगवान जी जलेबी, उन्हनि वटि पाठ रखियो हुसीं। चई तव्हांजो सत्संग ठीकु आहे, सुठो आहे, पर अञा गहराई कान्हे, गहराई असांजे में गहराई हूंदी आहे ॾाढी। त चयोमांसि असांजो ईअं ई आहे भाई, तॾहिं मुंहिंजो एतिरो अध्ययन कोन हो जलेबियुनि जे लाइ, त ॾियांसि हा जवाबु। हाणे वरी मिलनि ई कोन था, अलाए केॾा गुम थी विया इहे सभु। पहिरीं ॾाढा टकराया, मूंखे ख़बर ई न कि हिननि जो छा सिद्धांत आहे, छा मक़सदु आहे, छा कंदा आहिनि। बसि चुप थी वेंदा हुआसीं कि असांजी गहराई आहे थोरी। त मां सोचींदो हुउमि हूंदो भाई, जीअं माण्हू जहिड़ो पाण हूंदो आहे न, ओड़ो ई सभिनि खे सम्झंदो आहे। त मां सोचींदो हुउमि कि असां ॾाढो पुठिते आहियूं, हीउ केॾो वीचारा हलनि था धर्म ते। पोइ जीअं ख़बर पई सभु फालतू कूड़ पिया था ॻाल्हाइनि, उन ॾींहं खां सभु ॿ शयूं खयूं आहिनि पाण सां गॾु, हिकु लठ ऐं में लठी काफ़ी आहे। मिलन ना जाने किस भेष में वो मिल जाए, इहो आहे न रहीमन साथ में राखिए एक लठ स्वभाए, ना जाने राह में वो मिल जाए। भाई हुजे, हाँ नज़र ई नथा अचनि, केॾा गुम थी विया। जी जलेबी ज्ञानी पाण खे भगवान दीदी सॾाइण वारा गुम। त भाई ऊंची वाणी असांजी आहे, तव्हांजी सरल आहे, प्राकृतिक भाषा। हंस ही बकदादुर चात कहीं, हंस ही मलिन खल बिमल बत कहीं। तुलसीदास मिसाल ॾे थो कुझु कि बगुला हंसनि ते खिलंदा आहिनि, छो त ॿई हिकु जहिड़ा आहिनि। बगुलो पखी बि अछो, हंस बि अछो। त बगुला चार पाण में मिली करे ऐं मज़ाक उॾाईंदा आहिनि हंस जो। हाणे मज़ाक उॾाइण लाइ कुझु आहे त कोन, पर कुझु न कुझु त ॻोल्हे वठंदा, कुझु बि। कि हंसनि में जीअं विवेक थींदो आहे, त उन विवेक जो मज़ाक उॾाईंदा कि ॾिस हीअ विवेकी अथई, चालाकी अथनि कोन इन्हनि खे। अरे असां वांगुरु फटाफट मछली ॻीह करे खाई वञे, पतो ई न पए। हीअ त पिया हलंदई विवेक सां कि सही छा आहे ग़लति छा आहे, निर्णय कंदई, साल लॻाए छॾींदई। त हंस जी बि बुराई थी वई, ऐं कंहिंजे द्वारा, बगुले जे द्वारा। संसार में बि ईअं हली रहियो आहे। बुत हमको कहे काफ़िर, अल्लाह की मर्ज़ी है। बुत जेको पत्थर आहे उहो थो चए असांखे कि तव्हां काफ़िर आहियो। ऐं काफ़िर चइबो ई उनखे आहे जेको बुत खे मञींदो हुजे, पत्थर खे। बुत हमको कहे काफ़िर, अल्लाह की मर्ज़ी है, थोड़ी सी जो पी ली है, हंगामा है क्यों बरपा, थोड़ी सी जो पी ली है। त संसार में बगुला हंसनि जो मज़ाक पिया था उॾाइनि, ऐं मञण वारा वरी मञनि बि पिया था। जलेबियूं संतनि महात्माउनि जो पिए थियूं मज़ाक उॾाइनि, जलेबियूं राम जो बि पिए थियूं मज़ाक उॾाइनि, ऐं ॿुधण वारा स्वीकार बि पिया था कनि। ये चवंदियूं आहिनि जलेबियूं, राम 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 से क्या होगा, राम राम रटने से क्या होगा, कोई कार मिल जाएगी क्या। पोइ ॿुधण वारा ॿुधी ईंदा आहिनि। त उहो ई थियो कि बगुलनि हंसनि जी बुराई कई ऐं एक्सेप्ट थी वई। ॿियो मिसाल आहे दादुर चात कहीं, किथे किथे गादुर लिखियल आहे,
दादुर माना मेंढक, गादुर माना चमगादड़। चमगादड़ वधीक सही आहे। उहे चमगादड़ खिलंदा आहिनि पपीए पखीअ ते, छो त ॿई राति में जाॻंदा आहिनि ऐं ॿई पक्षी आहिनि। पपीहो जेको आहे चंड ॾे निहारींदो आहे, चकोर पपीहो हिकु ई अथव, चंड ॾे निहारींदो आहे। ऐं चमगादड़ उल्टो लटकियल हूंदो आहे। त चमगादड़ बि मज़ाक उॾाईंदो आहे पपी चातक पखीअ जो कि छा प्रेम ब्रेम जूं ॻाल्हियूं पियो थो करे, छाजो प्रेम। अरे असां त उल्टो लटकियल हूंदो आहे चमगादड़, उनखे बि चए असां त पंहिंजी मस्तीअ में मस्तु हूंदा आहियूं, असां फासंदा ई कोन आहियूं प्रेम ब्रेम में, प्यार ब्यार में। ॾिसी त हू फाथो आहे त रोए पियो थो, असां निश्चिंत आहियूं, जबकि इन जी इहो हूअ बेलक्षणो आहे, इहो उनखे सुठो थी करे पियो थो ॿुधाए। कबीरा सब जग सुखिया खावे और सोए, दुखिया दास कबीर है जागे और रोए। पपीहो इहो चमगादड़ चए थो असां न को रोऊं न को दुखी थियूं। त अहिड़े तरीक़े सां खल दुष्ट जेके आहिनि से मजाक उॾाईंदा, विवेक जो मजाक उॾाईंदा, प्रेम जो मजाक उॾाईंदा। हिन संसार में ईअं थींदो आहे। ऐं उहे ॾाढा ख़ुशि बि थींदा आहिनि। हू ख़ुशि थींदा आहिनि खल कि अगरि पंहिंजे प्रयास में सफल थी वञनि त। अगरि सज्जन माण्हू दुख पाए त खल ख़ुशि थींदो आहे, ऐं सज्जन माण्हू सुख पाए त खल दुखी थींदो आहे। इहा ई ॻाल्हि अॻिते तुलसीदास चए थो। कबित रसिक ना राम कद नेहू, तिन कह सुख देहास रस एहू। राम सिया राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम। कबित रसिक न राम पद नेहू, सुखद हास रस एहू। तिन कह सुखद हास रस एहू। तुलसीदास हाणे वरी हिकु ॿी कैटेगरी माण्हुनि जो वर्णन थो करे। उहे खल त कान्हनि, पर उहे बि बुराई कंदा मुंहिंजी कविता जी। हिन मुंहिंजे रामचरित मानस जी मुंहिंजी शैलीअ जी उहे खल त कान्हनि, त उहे केरु आहिनि? उहे कविता या कविता या संगीत इन जा सुठा श्रोता आहिनि, कलाकार आहिनि, या ख़ुदि सुठा कवि आहिनि। पोइ उहे छो बुराई कंदा? ख़ुदि सुठा कवि आहिनि या सुठा श्रोता आहिनि, पर श्रोता कहिड़ा? संगीत ॿुधण वारा श्रोता, कविता ॿुधण वारा श्रोता। उहे उन्हनि खे न वणंदी, उहे बि मज़ाक उॾाईंदा। छो त उहे अञा आध्यात्मिक कोन्हनि। अहिड़ा संसार में माण्हू तव्हांखे मिली वेंदव, सुठा शालीन नैतिक ऐं सुठा श्रोता। कोई सुठो संगीत जो कार्यक्रम हूंदो त ॿुधंदा, पर धार्मिक न। मां ॾिठा आहिनि अहिड़ा वॾा वॾा कलाकार। भई संगीत हिकु अहिड़ी शइ आहे जेका भॻवान सां जोड़े छॾे, उहा उन्हनि खे हासिल
संगीत जो गुण हासिल आहे, पर भगवान खे कोन मञींदा आहिनि। उहे माण्हू गोस्वामी तुलसीदास जी कविता ॿुधी करे खिलंदा कि यार हिन में ही कान्हे, हू कान्हे, हिन में तुकबंदी सही कान्हे, काफ़ियो सही कान्हे, मीटर में कान्हे। हू उन दृष्टिअ सां ॾिसंदा, हू मुंहिंजी भक्ति कोन ॾिसंदा, मुंहिंजो प्रेम कोन ॾिसंदा, त उहे खिलंदा। छो त उहे ॿिए नज़रिए सां ॾिसंदा। हाणे जीअं असां संतनि में अचण वञण थींदो आहे या कलाकारनि में, त ॻाल्हि निकिरंदी आहे तव्हां कॾहिं सत्संग कंदा आहियो, घणा माण्हू ईंदा आहिनि, ऐं तव्हां अचो ई ॿाहिरि निकिरो ई नथा, त अहिड़ो कहिड़ो आहे सत्संग इहो। पोइ कॾहिं ॾिसंदा बि आहिनि फेसबुक ते, कॾहिं ॿुधंदा बि आहिनि, पर उन्हनि जी ॾिसण जी ॿुधण जी दृष्टि कहिड़ी हूंदी आहे, कलाकार वारी। पोइ मां चवंदो आहियां, सोचींदो आहियां, इन्हनि खे कुझु बि नज़र कोन ईंदो। ही दृष्टि बि पिया था रखनि, ही या त आवाज़ पिया था ॿुधनि, ही सुर ताल लय पिया था चेक कनि, ही सुरीलो आहे या बेसुरो आहे, तबले वारो कीअं थो वॼाए, घणा इंस्ट्रूमेंट आहिनि। पोइ उनखे छा नज़र ईंदो कि ही आहे त कुझु ई कोन, हिन खे तो इम्पोर्टेंट छो ठाहे रखियो अथनि, हिन खे हेड़े के हेतिरा सा माण्हू, त उहे खिलंदा। हू होसि ताईं पहुची कोन सघंदा। जेका ॿी शइ लिकल आहे, तुलसीदास बि सेम ईअं ई पियो थो चए कि मुंहिंजी जेका भावना आहे न, ओसि ताईं इहे कलाकार बि कोन पहुची सघंदा। हू केवल ॾिसंदा भई कहिड़ो रस, कहिड़ो श्रंगार, कहिड़ो नव रस थींदा आहिनि, कहिड़ा रस आहिनि। त चए थो कबित रसिक न राम पद ने हो। मुंहिंजी त का सुठी कविता कान्हे, भाषा भनित भोर मत मोरी, हंसबे जोग हंसे नहीं खोरी। अगरि इन दृष्टिअ सां ॾिसो मुंहिंजी इहा कविता, भई हुन में पूरी थिए थी या न, जेके मापदंड आहिनि सुठी कविता जा या कला जा, त उन हिसाब सां त मां फेल आहियां, तुलसीदास थो चए। पर तॾहिं बि हिकु ॻाल्हि चए थो तुलसीदास कि नव रस थींदा आहिनि न, उन में हिकु रस हास्य बि थींदो आहे। त जेके मूं ते खिलंदा, मुंहिंजी कविता ॾिसी ग़लतियूं कढंदा, त मां उन्हनि खे हिकु ॻाल्हि त चवंदुमि कि तव्हांखे ॿियो कुझु भली रस न मिलियो हुजे, हास्य रस त मिलियव न, तव्हांखे खिल त आई न, त मुंहिंजी कविता हलो हास्य रस आहे तव्हांजे लाइ, त कुझु त मिलियव तव्हांखे। तिन कहूं सुखद हास रस एहू, उन्हनि खे सुख ॾींदी हीअ मुंहिंजी कविता, भई सुठो हल हास्य रस आहे इन में। ईअं ई आहे, छोटी मोटी कविता आहे, ईअं ई आहे। छो त इन्हनि खे सिर्फ़ु कलाकारनि खे भॻवान सां मतिलबु कोन अथव, बल्कि भॻवान जो ज़िक्र अचे त मज़ाक ऑटोमेटिक इन्हनि जी खिल निकिरी ईंदी अथव। ऐं मुंहिंजो अहिड़नि सां पालो पियो आहे। भॻवान खे हटायो ऐं पोइ तव्हां कोई ॻायो गीत संगीत, त चवंदा वाह वाह वाह, ऐं का कविता का शाइरी भॻवान खां हटाए करे सांसारिक, चवंदा वाह। जीअं ई असां हुन में राम जोड़ियोसीं, चवंदा अरे यार हीअ त टिकाणे वारो निकितो, हीअ त हो निकितो, असां सम्झूं पिया हिन जी रिच भाषा आहे, असांजी बि बेइज़ती थी वई कि असां हिन खे ॿुधण आया आहियूं। हुननि खे चिंता पंहिंजी ई हूंदी आहे कि माण्हू चवंदा असां हेॾा स्टैंडर्ड, असां हाई फाई आधुनिक माण्हू चवंदा सत्संग ॿुधण वियो हे छा, असांजी राम किथां अची वियो, भॻवान जो ज़िक्र किथां अची वियो। तुलसीदास चए थो उहे पोइ मज़ाक उॾाईंदा, चवंदा अरे भगत खे वठी आयो हे या,
कोई कलाकार या कवि साहित्यकार न मिलियो छा? ये मां ॾिठो आहे त उहे माण्हू राम खे अलॻि करे ऐं केवल कविता खे आदर ॾींदा आहिनि, गीत संगीत खे। त तुलसीदास चए थो उन्हनि जे लाइ त इहो सुठो आहे, पर मुंहिंजे लाइ जेको आहे सो आहे। पाणी थो चए भाषा भनत भोर मत मोरी, जेका मुंहिंजी मत आहे न ॿुधी ॾाढी भोली आहे, ऐं मुंहिंजी जेका इहा रचना आहे सा त सांसारिक उहो व्यवहारिक भाषा में आहे हीअ मुंहिंजी रचना, ऐं खिलण योग्य ई आहे। उहे मूं ते खिलनि, हिन ते खिलनि त उन्हनि खे को दोष कान्हे। हू त मूंखां वधीक ई आहिनि हिन मामले में, कविता जे मामले में, काव्य जेके जेके थींदा आहिनि। अॻिते लिखे थो, प्रभु पद प्रीत न सामुझनी की, तिन्हें कथा सुन लागहि फीकी। जंहिंखे भॻवान जे चरणनि सां प्रेम कान्हे न, उनखे हीअ कथा फिकी लॻंदी, फिकी लॻंदी। जंहिंखे प्रेम कोन्हे न भॻवान सां, जलेबियुनि में सिर्फ़ु राम जो जिक्र कयो वञे न, उन्हनि खे न वणंदो, छो त उन्हनि जो प्रेम कान्हे राम सां, न भॻवान सां, न कृष्ण सां, न उन्हनि जूं लीलाऊं ॿुधी करे कोई गदगद थींदा आहिनि। त तुलसीदास चए थो जिनखे भॻवान जे चरणनि में प्रेम ई कान्हे, कबित रस प्रभु पद प्रीति न सामुझनी की, तिन्हें कथा सुन लागहि फीकी। हरि हर पद रति मत न कुतर की, तिनको मधुर कथा रघुबर की। भगवान जी मुंहिंजी हीअ लिखियल कथा कंहिंखे वणंदी, जेको हरि हर माना शिव ऐं विष्णु ॿिन्हिनि सां प्यार कंदो हुजे। हरि हर, छो त हिन में शिव जी बि कथा आहे, हर विष्णुअ जी बि कथा आहे। जेको ॿिन्हिनि सां प्रेम कंदो हूंदो उनखे इहा कथा वणंदी। ऐं राम अलॻि आहे, राम खे शिव बि प्रेम कंदो आहे ऐं विष्णु बि, राम अलॻि आहे। त जेके हरि हर इन्हनि जी कथा, इन्हनि जे चरणनि में प्रीत आहे, ऐं जिन जी बुद्धि कुतर्की कान्हे, कुतर्क करण वारी, ख़राब तर्क, फालतू अहिड़ा अहिड़ा तर्क कि ऐसा है तो ऐसा क्यों, फिर वैज्ञानिक तो ऐसा बोलते हैं। अरे वो कहिड़ी फीलिंग सां पियो थो ॿुधाए कोई वक्ता भगवान जी कथा, केॾो भाव सां थो भरिजी ॿुधाए, तूं कुतर्क खणी आयो वहीं कि फिर हमें स्कूल में क्यों नहीं पढ़ाया। ये कुतर्क, खराब तर्क है। नहीं पढ़ाया तो हम क्या करें, तुम्हारे भाग्य में नहीं होगा, हमारे भाग्य में था सत्संग, तो हमें ये पढ़ाया गया। जेको कुतर्क न कंदो आहे, बल्कि हृदय सां स्वीकार कंदो आहे सत्संग जी ॻाल्हियुनि खे, उन खे हीअ कथा ॾाढी वणंदी। जय जय राम कथा, जय श्री राम कथा, जय जय राम कथा, जय श्री राम कथा। जिसे श्रवण कर मिट जाती, जिसे श्रवण कर मिट जाती, जिसे श्रवण कर मिट जाती, सौ जन्म जन्म की व्यथा। जय जय राम कथा, जय श्री राम कथा, जय जय राम कथा, जय श्री राम कथा। जिसे श्रवण कर मिट जाती है, जिसे श्रवण कर मिट जाती, सौ जन्म जन्म की व्यथा। जय
कथा कलि कलश विभंजनी बुध विश्राम सकल जन रंजनी राम कथा कलि कलश विभंजनी तेरा परमारथ बन जाए ताजो मेरा ठीक है तेरा परमारथ बन जाए श्री नारद कर जथा जय जय राम कथा जय श्री राम कथा जय जय राम कथा महामोह महिषेश विशाला राम कथा कालिका कराला महामोह महिषेश विशाला राम कथा कालिका कराला राम कथा शशि किरण समाना संत चकोर करहि तेहि पाना राम कथा शशि किरण समाना संत चकोर करहि तेहि पाना पीकर तू भी अमर हो जाए सुनकर तू भी अमर हो जाए श्री हनुमंत जथा जय जय राम कथा जय श्री राम कथा जय 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 राम कथा जय श्री राम कथा त राम कथा जी महिमा त उनखे सम्झ में ईंदी जंहिंजो भगवान जे चरणनि सां प्रेम हूंदो त जंहिंखे न भगवान सां प्रेम न भगवान जी कुझु सम्झ रुगो अथसि कुतर्क ख़राब तर्क जंहिं वटि उहो त मज़ाक उॾाईंदो हिन राम कथा जो बि तिन पर जंहिंजो प्रेम आहे उनखे इहा कथा ॾाढी मधुर लॻंदी हुनखे एॾो रस ईंदो जो चवंदो कि मूंखे सभु कुझु मिली वियो उहो चवंदो कि सत्संग फल आहे सत्संग भगवान जी कथा फल आहे इहो ई मूंखे रस ॾेई रहियो आहे उहो इहो न चवंदो कि कुझु मूंखे करिणो आहे सत्संग ॿुधणो आहे ऐं इन जो फल कुझु ॿियो आहे इहो फल उनखे महसूसु थींदो उनखे मधुर लॻंदी कथा जंहिंजो भगवान सां प्रेम आहे राम भगत भूषित जिय जानी सुनई सजन सराहे सुबानी जेके सज्जण माण्हू आहिनि न उहे हिन वाणीअ जी सराहना कंदा ऐं ॿुधंदा पर जेके हू आहिनि उहे न ॿुधंदा हाणे तुलसीदास उन्हनि जे लाइ चए थो भई मां न को कोई कवि आहियां कवि न हो नहीं बचन प्रवीणो न को मां कोई सुठो कवि आहियां न को मां मुंहिंजो ॻाल्हाइण में को मां प्रवीण आहियां मां न को कोई वक्ता आहियां सकल कला सभु विद्याहीनो मां सभिनी विद्याउनि खां हीन आहियां जेके कविता में खपनि कविता लिखण ठाहिण या ॻाइण या वॾो काव्य रचण माना कविता में कोई ग्रंथ रचण इन लाइ ॾाढियूं शयूं खपंदियूं आहिनि तुलसीदास चए थो मूं वटि हिकु बि उहा शइ कान्हे आखर अर्थ अलंकृति नाना छंद प्रबंध अनेक विधाना अनेक प्रकारनि जा
अखरनि थींदा आहिनि, अर्थ थींदा आहिनि, अलंकार थींदा आहिनि, छंद रचना भाव थींदा आहिनि, भाव भेद रस भेद वापारा, कवित दोष गुण विविध प्रकारा, अनेक ये सभु थींदा आहिनि। पर मुंह में हिकु बि उहो कान्हे, कवित विवेक एक नहीं मोरे, सत्य कहूं लिख कागद कोरे। मां कोरे कागज़ ते लिखी करे ॾेई थो सघां कि मूंखे कविता जो हिकु बि लक्षण गुण कान्हे। हाणे तव्हांखे छा थो लॻे तुलसीदास एतिरो चयो त उनखे कुझु ईंदो कान्हे? जलेबियूं छा चवंदियूं आहिनि कि जंहिं पंहिंजी ख़ुदि जी सहारा कई सुठे नमूने त उहो सुठो आहे, ऐं जंहिं पंहिंजो पाण खे दीन ॾेखारियो त उहो कान्हे। इहा हिन जी तुलसीदास जी ॾाढी वॾी हिकु विनम्रता आहे। रामचरित मानस जूं चौपायूं खणी खणी करे त वॾा वॾा संत कथाऊं पिया था कनि, विश्व में उन्हनि जी वंदना पई थी थिए कि ही ॾाढा ज्ञानी आहिनि। चौपायूं खणी करे बसि प्रमाण ॾियणो हूंदो अथनि, सबूत ॾियणो हुजेनि पंहिंजी कंहिं ॻाल्हि जो, त रामायण मां खणी ॾींदा आहिनि कि हिते लिखियलु आहे, ऐं सभु स्वीकार कंदा आहिनि। त तुलसीदास छा चयो आहे अॻिते ख़बर अथव कि ही मां कोन लिखियूं आहिनि। सही त चए थो कि अगरि मुंहिंजी हुजे तुलसीदास जी जेका कविता आहे सा त ईअं ई आहे, पर हीअ त मूंखां कंहिं लिखाराई आहे, इन करे मुंहिंजी कविता सुठी कान्हे, पर जंहिं लिखाराई आहे उन जी सुठी आहे। इनडायरेक्टली इहो ई थो चए। शिव लिखाराई आहे, सरस्वती माता प्रेरणा कई आहे, वर्णानाम अर्थ संघानाम रसानाम छंद सामपि, सरस्वती माता जी कृपा थी आहे, गणेश भॻवान जो बि विवेक मिलियो आहे, ऐं भॻवान शिव रची महेश निज मानस राखा। त उन्हनि जी रचना आहे इहा शिव जी ऐं ॿियनि जी। तुलसीदास चए थो मां त केवल हथु हलायो आहे, पर इहो बि ईअं न सम्झिजो कि तुलसीदास कुझु कोन कयो आहे, ईअं न सम्झिजो। भई भॻवान शिव अगरि दिमाग़ में रखी हुई कथा त पहिरियों ई छो न प्रगट कयईं, कलयुग में प्रगट करायईं, छो त हुनखे तुलसीदास जहिड़ो कोई न पियो मिले, का अहिड़े भूमिका न पई मिले, अहिड़ो हू पात्र न पियो मिले जेको निरअहंकार थी करे, दीन थी करे, केवल साक्षी थी करे लिखंदो वञे। उहो मिलियो कलयुग में तुलसीदास। त हाणे हिन कविता जा अनेक भेद थींदा आहिनि, अनेक वाक्य थींदा आहिनि, उनजो विस्तार सां वर्णन आहे, दोष थींदा आहिनि, गुण थींदा आहिनि। जीअं कि थोड़ा थोड़ा ॿुधंदा वञो, जीअं नव रस थींदा आहिनि, तव्हां ॿुधा हूंदव न नव रस। श्रृंगार, श्रृंगार में माना नायक नायिका हूंदो आहे ऐं कुझु प्रेम हूंदो आहे। रामचरित मानस में नव ई रस आहिनि। सीतई पहराए प्रभु सादर, जॾहिं वनवास में हुआ त भॻवान राम गुलनि जा हार ठाहे करे सीता खे पाता, इहो श्रृंगार रस थी वियो। हास्य रस त आहे हिन में, भॻवान शिव जी बारात में वर अनुहार बारात न भाई, हंसी करहु परपुर जाई, इहो थी वियो हास्य रस। करुण रस बि आहे, माना शोक वियोग रुअण विरलाप। मंदोदरी, जॾहिं रावण मरी वियो त मंदोदरी जो इहो थियो। या सुलोचना। रौद्र माना क्रोध, जॾहिं लड़ाई हली त क्रोध बि आहे। वीर रस उत्साह, उहो बि भॻवान जेॾी महिल इन्हनि जो यज्ञ जी रक्षा कई विश्वामित्र जी, त क्रोध में भरिजी ॿई ॿाहूं मथे खणी करे चयो हो कि मां प्रण थो कयां कि हिन धरतीअ तां निसाचरनि खे नाश कंदमि, जेके यज्ञ में विघ्नता विझनि। त इहो वीर रस हो ओॾी महिल।
अच्छा भयानक रस थींदो आहे त उहो बि आहे कि हाहाकार करत सुर भागे। जॾहिं रावण अत्याचार कया त देवताऊं बि वठी भॻा हुआ भयानकता ॾिसी। वीभत्स माना लड़ाई थी त कोई कंहिंखे मारे पियो छॾे फाड़े पियो छॾे, इहो वीभत्स। ॿियो आहे अद्भुत माना विस्मय आश्चर्य। आश्चर्य इहो ई कि सतीअ परीक्षा पे वरिती, पोइ परीक्षा में भॻवानु हुनखे पंहिंजी माया ॾेखारी त वाइड़ी थी वई। आश्चर्य। शांत रस थींदो आहे, नाव रस आहे इहो। त शांत बि आहिनि, जीअं सुतीक्षण मुनि हो शांत वेही करे भॻवान जो नाम जपींदो हो। या नारद या आहे द्वादश अक्षर मंत्र पर जपहि हित अनुराग। वासुदेव पद पंक्रुहु दंपति मन अति लाग। मनु शत्रुपा उन्हनि शांत थी करे भॻवान जी उस्तति कई हुई। पोइ भॻवानु प्रसन्न थियो हो त वर घुरियो हुअनि कि असांखे तव्हां पुट रूप में खपो। त नव ई रस आहिनि हिन रामायण में, सभु कुझु आहे। जेको जेको तुलसीदास चए थो न मुंहिंजी कविता में कान्हे, सभु आहे। दोष थींदा आहिनि कि कविता लिखिजे त उन में शास्त्र शब्द, कोई बि शब्द शास्त्र विरुद्ध न हुजे, अहिड़ो शब्द न हुजे जंहिंजो प्रयोग न थींदो हुजे साहित्यिक भाषा में, कष्टपूर्ण न हुजे, ॿुधण में ख़राब न लॻे, अनर्थक न हुजे, स्वार्थ सां भरियल न हुजे, अन्याय करण वारो न हुजे, ऐं तुच्छ अर्थ वारो न हुजे, ऐं असमर्थ न हुजे। ईअं ॾाढा हू आहिनि। वरी ई थियो अखर दोष, वरी वाक्य दोष, शब्दहीन माना अपशब्दनि जो प्रयोग न हुजे, क्रम भ्रष्ट न हुजे कि पहिरीं हिकु वाक्य आयो वरी ॿियो वाक्य ॿिए किथां अची वियो, वरी कुझु किथां अची वियो, जलेबी न ठहे। इहो ॿुधायो न उन्हनि खे कि ईअं ई सत्संग न कबो आहे। असांजी जलेबी ठही वेंदी आहे त मां स्वीकार कंदो आहियां कि मुंहिंजो ध्यानु न हो त मां रावण खे कुंभकर्ण चई वियमि, त पोइ मञींदो आहियां। पर भाव त उहो न हो न, हुनजो त भाव ई हूंदो आहे कि रावण जी पूॼा कयो, हू रावण जी तारीफ़ कंदियूं आहिनि। हिते असां रावण जी थोरी था पूॼा करायूं, ग़लतीअ सां कुंभकर्ण निकिरी वियो, इन्हनि इहो त माफ़ आहे न। उन ॾींहुं छा चयो? हा विश्वामित्र चई छॾियो परशुराम जे बदिरां। छो त मूंखे लॻंदो आहे एतिरो त तव्हांखे पतो ई हूंदो त नाले ॾे ध्यानु पोइ घटि वेंदो आहे। इहो सभु ध्यानु रखिणो पवंदो आहे। हिकु माण्हू खे शौक़ु हो मंच ते भाषण ॾियण जो, त चयईं सच भला ॾे भाषण ॾे भाई, छा ते भाषण ॾींदे? चई महात्मा गांधीअ ते। छो त गोडसे हींअर कंहिं महात्मा गांधीअ नाले कुझु चयो आहे त मां उन ते ॻाल्हाईंदमि। ॻाल्हाए भाई, आयो माइक जे अॻियां, पहिरीं चुप बीह रहियो भीड़ ॾिसी, त आयोजकनि चयो शुरू कर। चई पाणी ॾियो, पहिरीं पाणी पीअणो आहे। पाणी अची बिस्लेरी, चई गरम करे अचो। पोइ कुनकुनो पाणी आयो, पीतई, पोइ हीअं कयईं, चई मुंहिंजो ॻाल्हाइणो आहे अॼु मूंखे महात्मा गांधीअ ते। महात्मा गांधी असांजो राष्ट्रपिता हो, सभिनीनि ताड़ियूं वॼायूं। केरु थो चए राष्ट्रपिता कोन हो? राष्ट्रपिता असांजे देश जो। उहो महात्मा गांधीअ खे तव्हां घटि था सम्झो। उहो वकील हो ॾाढो सुठो, माण्हू चयो ॾाढो होशियारु आहे भाई हे त। ऐं उहो दक्षिण अफ्रीका में वकालत करणु वियो हो पहिरीं। माण्हू चयो ॾाढो हिनखे ज्ञान आहे। पोइ चई दक्षिण अफ्रीका में कारा माण्हू रहंदा आहिनि, ख़बर अथव न? हा, उते कारा माण्हू रहंदा आहिनि ऐं अमेरिका यूरोप में सुहिणा माण्हू रहंदा आहिनि। असां भारतीय मीडियम आहियूं विच वारा। त कारा ऐं सुहिणा त भेद पंहिंजी जॻह ते आहे। जानवरनि में बि कारा छा थींदा आहिनि?
गाय कारी भी थींदी आहे, अच्छी भी थींदी आहे, पर खीर त ॿई अछो ॾींदियूं आहिनि। हाणे माण्हू हाणे सोचण लॻा ही छा पियो थो चए, अरे कारी हुजे या अच्छी गांइ हुजे, सिंघ ॿिन्हिनि खे थींदा आहिनि। असांजे पाड़े में कारी गांइ आहे, उहा पाण वधीक खीर ॾींदी आहे, त उहा कारी गांइ जेका आहे वधीक उपयोगी आहे। उन कारी गांइ हिक खे थूणो हणी छॾियो, त इन करे कारी गांइ खां बचिजो। अञा मूंखे ॾाढो ॻाल्हाइणो आहे, उहो उनजो जेको गुरू हो न, उन एतिरो रुगो चयो हुयसि कि ॻाल्हि सां ॻाल्हि खे जोड़जांइ, भई ॻाल्हि सां ॻाल्हि जुड़ंदी अचे त वक्ता सुठो ठही वेंदे तूं। हा, हुन एतिरो ई ॿुधो कि हिक ई विषय ते कीअं ॻाल्हाइबो आहे, कलाक हिक ई सब्जेक्ट ते, त चीज़ बसि ॻाल्हि मां ॻाल्हि जुड़ंदी अचे, ॻाल्हि मां ॻाल्हि जुड़ंदी अचे। महात्मा गांधीअ मां कारी गांइ ते पहुची वियो, सिर्फ़ु जोड़ण जे चक्कर में। त ईअं कुझु बि न थींदो आहे, सभु नियम लिखियल आहिनि। हाणे तुलसीदास चए थो कि मूंखे का कला बि कोन ईंदी आहे, 64 कलाऊं थींदियूं आहिनि। वाक्य दोष में बि अनेक प्रकारनि जा हू थींदा आहिनि कि क्रम सां अचणु खपे। जेको पहिरीं सब्जेक्ट हलियो, जेको वाक्य हलियो, ॿियो उन सां जुड़ियल हुजे, पोइ वरी उन सां, पोइ उन में ई थोरो हास्य बि हुजे, कथा में सत्संग में थोरो खिल बि हुजे, मैसेज बि हुजे, ऐं किथे गंभीरता बि हुजे, किथे अर्थ बि हुजे। ये सभु ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि। अच्छा, अगरि तुलसीदास खे इहो सभु पतो न हुजे हा त छा जिक्र करे हा? हुनखे पतो हो तॾहिं त जिक्र तो करे न, पर हुनजो ध्यानु आहे कंहिं ॿी शइ जे तरफ़, हू जगत जो कल्याण थो करणु चाहे। पर चए थो कि मुंहिंजी जेका रचना आहे न, सभिनी गुणनि खां रहित आहे, पर हिन में हिकु गुण बि आहे। भनित मोर सब गुण रहित, बेस्वविदित गुण एक, सो विचार सुनिहै सुमत, जिनके बिमल विवेक, जिनके बिमल विवेक। तुलसीदास चए थो मुंहिंजी कविता सभिनी गुणनि खां रहित आहे, पर हिन में हिकु गुण आहे, सिर्फ़ु हिकु गुण, ऐं उहो हिकु गुण काफ़ी आहे। जहिड़ी तरह हिकु अवगुण काफ़ी आहे ॿेड़ी ॿोड़ण लाइ। कहिड़ो? कि कंहिंजी न ॿुधणु। कोई माण्हू केॾो बि होशियारु हुजे, टैलेंटेड हुजे, पैसे वारो हुजे, पर हिकु इहा मुसीबत हुजेसि कि कंहिंजी ॿुधंदो ई न हुजे, कंहिंजी बि न ॿुधे, त इहो हिकिड़ो अवगुण उन जा सभु गुण धोई छॾींदो। तीअं हिकु गुण सत्संग खे, कविता खे, वक्तव्य खे सुंदर बणाए छॾींदो। तुलसीदास चए थो जेके सुठा माण्हू हूंदा न, सज्जन माण्हू, उहे मुंहिंजी उन हिकु गुण खे ॾिसी करे ऐं मुंहिंजी हिन कविता जी साराह कंदा। उहो गुण कहिड़ो आहे? अॼु ॿुधायूं कि सुभाणे ॿुधूं? उन अॼु ई ॿुधो, छॾे ॾींदासीं हेॾी सुठी ॻाल्हि। हो एह महि रघुपति नाम उदारा, अति पावन पुराण श्रुति सारा। राम सिया राम, सिया राम, जय जय राम। राम सिया राम, जय जय राम। मंगल भवन अमंगल हारी,
सहित जेहि जपत पुरारी मंगल भवन अमंगल हारी उमा सहित जेहि जपत पुरारी उमा सहित जेहि जपत पुरारी। हिन में भगवान जो उद्धार नाम आहे कहिड़े भगवान जो रघुपति। हिन में भगवान राम जो नाम समायल आहे। मुंहिंजी कविता में तुलसीदास इहो तो चवणु चाहे कि हिकु गुण आहे कि मुंहिंजी कविता भली ॿियनि ॻाल्हियुनि में फेल मञी वेंदी पर हिकु ॻाल्हि में मां ध्यानु ॾिनो आहे कि इन सॼे रामायण में राम 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 ई समायल आहे ऐं हर चौपाईअ में राम समायल आहे। कीअं? हर चौपाईअ में ये ॿ अखर ज़रूरु मिलंदा र ऐं म। इहो ध्यानु रखियो वियो आहे। हर चौपाईयुनि में राम कंहिं न कंहिं रूप में आहे। अति पावन पुराण श्रुति सारा पुराणनि में वेदनि में भी चए थो राम समायल आहे। कंहिं न कंहिं रूप में राम जी उन में भी महिमा आहे। हाणे पुराणनि वेदनि में आहे अग्नीअ जी उपासना, सूर्य जी उपासना, चंद्र जी उपासना। त सूर्य जो र खणो, अग्नीअ जो आ खणो ऐं चंद्रमा जो म खणो त छा थी वियो? राम। त सभिनीनि में राम राम ई समायल आहे। तुलसीदास चए थो उहो राम मुंहिंजी हिन कविता में आहे ऐं उहो राम मंगल भवन आहे। मंगल जो मंगल करण वारो ऐं अमंगल हरण वारो। भगवान शिव पंहिंजी ज़ाल पार्वतीअ सां गॾु मिली करे इहो नाम जपींदो आहे राम। त भगवान जो शिव जो जेको अमंगल वेश आहे सो भी मंगलमय थी वियो छो तो न राम 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 नाम जपियई। त मुंहिंजी हिन कथा में राम नाम आहे, राम समायल आहे। एहि में रघुपति नाम उदारा। बोल सियावर रामचंद्र भगवान की जय। इते सत्संग की समाप्ति।